पैगाम सिंध न्यूज़ में भली कार ख़बर शामिल कंदासीं लालू रौंक मां। लालू रौंक सिंध यूथ एक्शन कमेटी जे चेयरपर्सन सिंधु नवाज़ घांगरो, हमज़ा अली चांडियो, असद मुगेरी ऐं ॿिया कुझु ॾींहं अॻु लालू रौंक में नामालूम हथियार बंदनि हथां शहीद कयल पीटीआई अॻुवाण वापारी राणा सखावत राजपूत जे तॾे ते अची संदसि जे पुट नज़ीर अहमद, भाउ अल्ताफ़ ऐं सौट सईद अहमद राजपूत सां फातिहा पढ़ी उज़ुर ख़्वाही कई। उन मौक़े ते सिंधु नवाज़ घांगरो शहीद जे वारसनि खां वाक़े जा तफ़सील वरिता ऐं वाक़े ते ॾुख ऐं अफ़सोस जो इज़हार कयो। उन सिलसिले में मीडिया सां ॻाल्हाईंदे हिन वधीक चयो त ॾींहं ॾिठे जो सरियाम आम शहरियुनि खे क़त्ल कयो थो वञे, पर हुक्मरान क़ानून जी रिट क़ाइमु करण बजाए हिक ॿिए ते इल्ज़ाम बाज़ी करण में रुधल आहिनि। हिन वाक़े जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे घुर कई आहे त वाक़े में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे क़ानून जी बालादस्ती क़ाइमु कई वञे।